बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम याली मदद जी सिंध जी लतीफ़ हक़ मौजूद मुझी शुरुआत सिंध के पाक नाले से हमेशा जी रोज़ एक नए अंदाज में नए आवाज़ से गड तवाजे पांजे मेज़बान माजिद अली कुरैशी सेवानी से गड अज अस मौजूद आयूँ सिंध के अजीम सूफ़ी बुजुर्ग हज़रत सकी लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे कदीमी अलम पाक वाले मेन गेट अॻियां जिथे लाल शहबाज कलंदर की दरगाह खुलण की खुशी में जिदोजहद कमेटी सेवण के तरफा जशन शाम कलंदर जेका है मलाई पी वने जी तो अज रात का जेको है दरगाह लाल शहबाज कलंदर सजी दुनिया के आम ज़ायरीन लाए खोली वींदी जेका कोरोना वायरस की वबा सबब लाल शहबाज की दरगाह 24 नवंबर का बंद कई वही वह अज रात 4 बजे का आम ज़ायरीन लाए खोली वींदी उन जी खुशी में जेको है सेवण जिदोजहद कमेटी के तरफा ही जेको है शाम कलंदर जो जशन मल्हायो पियो वने इन वक्त तव्हां ॾिसो पिया त लाल शहबाज कलंदर जे असां जेको आहे कदीमी अलम पाक के मेन गेट ते मौजूद आहियूं हिते जेको आहे पांधीअड़ा हितां जा शहरी ज़ायरीन जेके आहिनि उहे पहुची विया आहिनि त अॼु लाल साईं जी असां ज़ियारत कंदासीं 24 नवंबर का दरगाह बंद हुई जेका अज रात का खोली वींदी जेके जेके लाल शहबाज कलंदर जा चाहण वारा आशिक अकीदतमंद लाइव ॾिसनि पिया उन्हनि सभिनी के मुबारक हुजनि अज लाल शहबाज कलंदर जो दरगाह आम ज़ायरीन लाइ खोलियो वेंदो। सभी दोस्तन के बुधाईंदा हलूं त सिंध के अजीम सूफ़ी बुजुर्ग हज़रत सकी लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह खुलण की खुशी में जेको है जशन शाम कलंदर मलाई पी वने लाल शहबाज कलंदर के मेन गेट से उतां जेको है इन वक्त लाइव तव्हां के प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं। अज रात का दरगाह लाल शहबाज कलंदर आम ज़ायरीन लाइ खोलियो वेंदो ही लाइव प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया लाल शहबाज कलंदर के कदीमी अलम पाक वाले मेन गेट तां हिते जेको आहे पांधीअड़ा लाल शहबाज कलंदर जा चाहण वारा अकीदतमंद हिते पहुतल आहिनि उन्हनि सभिनी के जेको आहे मुबारक हुजूं इन वक्त असां वटि जेको इन वक्त तमाम घना जेके चाहण वारा लाल शहबाज कलंदर जा हिते पहुता उन्हनि सभिनी के मुबारकबाद पेश कयूं था नाता फाउंडेशन कराची शाह बीबी हेल्थ केयर सेंटर कराची उन्हनि जा सरवाण जेको आहे रमज़ान नाथा उहे भी जेके आहिनि इन वक्त लाल शहबाज कलंदर जी नगरी में पहुता आहिनि उन्हनि खे भी जेको आहे मुबारकबाद ॾियूं था। लाल शहबाज कलंदर जा चाहण वारा जेके आहिनि दुनिया जी कुंड कुर्श खां लाल शहबाज कलंदर ते पहुचनि पिया उन्हनि सभिनी के जेको आहे मुबारक हुजनि लाल शहबाज कलंदर जी जेको आहे दरगाह खुलण जूं इन वक्त नाता फाउंडेशन कराची शाह बीबी हेल्थ केयर सेंटर कराची जा अॻुवान जेके आहिनि सर रमज़ान नाथा बि हिते पहुता आहिनि उन्हनि खे भलीकार था चऊं उन्हनि खे मुबारकबाद पेश कयूं था सभई जेके आहिनि दोस्त ॾिसनि पिया लाइव ही शाम कलंदर जेका आहे लाल शहबाज कलंदर जे कदीमी अलम पाक जे मेन गेट तां हली रही आहे उन में जेको आहे लाल शहबाज कलंदर जा अकीदतमंद चाहण वारा जेके आहिनि लाल शहबाज ज़ियारत करण जे लाइ हिन वक्त बि सेवण में पहुची चुका आहिनि अॼु राति 4 बजे का लाल शहबाज कलंदर की दरगाह आम ज़ायरीन लाइ खोली वेंदी जेका कोरोना वायरस के सबब बंद कई वही अॼु खां जेको आहे मुकमिल तौर पे खोली वेंदी दरगाह लाल शहबाज कलंदर उते जेको आहे जशन ही हली रहियो आहे सेवण जे अंदर इन वक्त जेको आहे हिते सेवण जा मोज़िज़ जिदोजहद कमेटी जा अॻुवान भी जेके आहिनि मौजूद आहिनि जिन जे तरफां ही जशन करायो वियो आहे सभई जेको आहे पंहिंजे ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि लाल शहबाज कलंदर जेको आहे सिंध जो अज़ीम सूफ़ी बुजुर्ग आहे उन जी दरगाह अॼु राति खां खोली वेंदी आम ज़ायरीन लाइ सभिनी दोस्तनि खे मुबारकूं हुजनि कोरोना वायरस के सबब जेको आहे लाल शहबाज कलंदर की दरगाह यको बंद हुई उहा जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर अॼु राति खां आम ज़ायरीन लाइ खोली वेंदी उन जी ख़ुशी में जेको आहे जिदोजहद कमेटी जे तरफ़ां जेको आहे हिते शाम कलंदर जो इतमाम कयो वियो आहे लाइव तव्हां ॾिसो पिया सेवण मां हज़रत सकी लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे कदीमी अलम पाक जे मेन गेट ते हिन वक्त जेको आहे जशन शाम कलंदर जो इतमाम कयो वियो आहे लाल साईं जा आशिक अकीदतमंद मुरीद पांधीअड़ा मोहब्बत रखंदड़ जेको आहे वॾे अंग में हिते पहुतल आहिनि सभिनी जे दिलि जूं आसूं अॼु जेको आहे पूरियूं थींदियूं
ऐं जेके बि ज़ियारत करण जे लाइ हिते आया आहिनि परे परे खां उन्हनि सभिनी खे ऐं जेके लाइव ॾिसनि पिया उन्हनि खे बि जेको आहे मुबारकबाद पेश कयूं था। वॾियूं महिरबानियूं सभिनी दोस्तनि जूं ऐं सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त हीउ लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे जेको आहे असां उतां जेको मेन गेट आहे उतां खां ई तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं पिया ऐं सिंध जो अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग जी अॼु दरगाह जेको आहे मुकमिल तौर ते आम ज़ाइरीन लाइ खोली वेंदी। सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे हीउ जेको जशन हली रहियो आहे लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह खुलण जी ख़ुशी में जेको आहे दरगाह लाल शहबाज़ कलंदर अॻियां हली रहियो आहे ऐं जंहिंमें हिन वक़्तु जेको आहे सभई अक़ीदतमंद चाहिण वारा जेके आहिनि उहे बि हिते पहुतल आहिनि ऐं उन्हनि सभिनी सां गॾोगॾु जेके बि हितां जा मोज़िज़ माण्हू बि आहिनि उहे बि ऐं काफ़ी जेके आहिनि माण्हू पंहिंजे फैमिलियुनि सां गॾु बि हिते वेठा आहिनि त अॼु राति दरगाह खुलंदी त ज़ियारत कंदासीं। सलामत राय साहब असां सां गॾु आहिनि उन्हनि खे बि मुबारकूं महिरबानियूं साईं। सभई दोस्त जेके मुबारकूं ॾियनि पिया उन्हनि सभिनी जूं महिरबानियूं। जेके हिन वक़्तु असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि पिया सभिनी खे हीउ ॾेखारींदा हलूं त लाल शहबाज़ कलंदर जे असां वेठा आहियूं गेट ते। लाल शहबाज़ कलंदर जो ई साम्हूं रोज़ो आहे। किस्मत वाला बनता है मेहमान कलंदर का। सभिनी दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। वरी थोरी देरि खां पोइ लाइव ईंदसि ऐं तव्हांखे वरी साॻियो ई मंज़र ॾेखारींदसि। इन सां गॾु गॾु मूंखे बि ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह भाई। जीत गया लाल कलर